औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ऐं इनायत अली मलिक। जीअं त असां सिंध जा अदीब ऐं शाइर पढ़ूं पिया, जेको लास्ट टॉपिक हो मिर्ज़ा बेग हो, उनखे थोरो तव्हां ओवरव्यू उनजो ॾिसी छॾियो। ठीकु आहे। ऐं मेन पॉइंट ॾिसी छॾियो। जीअं 76 साल जी ॼमार में 461 किताब लिखिया। हिन जा वॾा गिलिस्तान रूस खां हुआ। ऐं जेको आहे न तिबेज़ाद ऐं तर्जुमा अची वञनि था हिन जे जेके आहिनि किताबनि में। शमसुल उलमा हिन जे जेको अंग्रेज़ी राज में हिनखे एज़ाज़ु मिलियो। अॼु जेको टॉपिक आहे उहो आहे भेरूमल चंद अडवाणी। हाणे हिन जो जेको भेरूमल जो जेकी जनम आहे 1875। जीअं असां हुनजो मिर्ज़ा कलीम बेग 1853 में ॼाओ त ही 1875 हिन जो जनम आहे ऐं हिन जी जेकी वफ़ात आहे उहो 1950 ईस्वी में। भेरूमल 1875 ते हैदराबाद सिंध में ॼाओ। ही किथे ॼाओ? हैदराबाद सिंध में ॼाओ। भेरूमल किथे ॼाओ? 1875 हैदराबाद सिंध में ॼाओ। अच्छा, हाणे हिन जा जेके किताब आहिनि मेन किताब कहिड़ा कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियां आहे क़दीम सिंध। इहो कंहिंजो लिखियलु आहे? इहो भेरूमल जो लिखियलु आहे। ठीकु आहे। सिंधी ॿोली जी तारीख़, इहो बि भेरूमल जो लिखियलु आहे। वॾो सिंधी व्याकरण, इहो बि भेरूमल जो लिखियलु आहे। ऐं हिन जी जेकी शाइरी जो किताबु हो नौबहार शाइरी जो किताबु आहे। ठीकु आहे। इहो बि भेरूमल लिखियो। तव्हां इन हिसाब सां जेकर तव्हांखे हिन जा किताब नथा यादि कनि, तव्हां सिंध जे हिसाब सां जेको बि किताब जो नालो अची थो वञे न, उहे तक़रीबन भेरूमल जा ई किताब आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन जा ॿिया किताब आहिनि, जीअं माना इहो असांजे दर्सी किताब में आहिनि केतिरा ई नज़म जेके छपियल आहिनि, उहे भेरूमल जा आहिनि। दर्सी किताब जी जेके तव्हां नज़म ॾिसंदो त उहे भेरूमल जा ई नज़म हूंदा। अच्छा, हाणे थोरो हिनखे जेको डीप ही तव्हांखे यादि थी वियो त जेकॾहिं तव्हांखे सिंध में जी ॾिसो पहिरियों किताबु जेको आहे उहो क़दीमी सिंध जे नाले सां हुआ, त इहो भेरूमल जो आहे। ॿिए में बि सिंधी ॿोली जी तारीख़, इहो बि भेरूमल जो आहे। वॾो सिंधी व्याकरण, इहो बि माना जेकॾहिं तव्हांखे किताब में अची वञे त सिंधी जे हिसाब सां नालो अची वञे त उहो त सिंपल में ई तव्हां सम्झी वेंदो त भई सिंधी लिखंदो ई जेको आहे न भेरूमल आहे। उन खां पोइ नौबहार, इहो शाइरी जो संदसि किताबु हुए। हाणे हिन जेकी शाइरी में ग़रीबी तख़लुस आंदो आहे। हिन पंहिंजी जेकी शाइरी में आहे उन में छा कयो हिन ग़रीबी तख़लुस आंदो आहे। हाणे जेको आहे अॻिते थोरो हिन जे भेरूमल जे बारे में पढ़ूं। इहो तव्हां सवालु अची सघे थो त जेको आहे भेरूमल चंद अडवाणीअ जेको आहे पंहिंजी शाइरी में कहिड़ो तख़लुस आंदो आहे। हीअ मुंहिंजे ख़्याल में सुवालु आयो आहे त ग़रीबी तख़लुस जेको आहे ऑप्शन SST टेस्ट में मुंहिंजे ख़्याल में आयो आहे त ग़रीबी तख़लुस कंहिं आंदो आहे पंहिंजी शाइरी में, त उहो भेरूमल हुयो। अचो था हिन जे बारे में थोरो वधीक पढ़ूं। हिन जेको आहे सिंधी ॿोली ऐं अदीबीअ जो हिकु नामेवार महक़क़, लतीफ़ शनास, अदीब, शाइर, मज़मून निगार ऐं नाटक नवेस हुयो। ठीकु आहे। लतीफ़ शनास, अदीब, शाइर, मज़मून निगार, नाटक नवेस हुयो। ठीकु आहे। हीअ सिंपल में थोरो इंट्रोडक्शन हो भेरूमल जो। सिंपल में तव्हां हिन जा जेके मेन आहिनि, जेके मेन शयूं आहिनि, हिकिड़ो त हीअ सुवालु अची सघे थो। हाणे हिनखे जेकॾहिं असां जेको हिन जी जेकी वफ़ात आहे 1950 में हिन वफ़ात कई। ठीकु आहे। हाणे तव्हां चैनल खे जेको आहे न सब्सक्राइब करणु न भुलींदा। जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त तव्हां चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं अॻिते शेयर कयो। पसंदि अचंदी जीअं वीडियो थोरो हिन जे थोरो टॉपिक ते जेको सवाल जा हिन जा जेके कहिड़ा कहिड़ा अची सघनि था। सभ खां पहिरियां हिन जा सवाल ई था अची सघनि त जेको आहे शाइरी में जेको हिन जो भेरूमल जो तख़लुस कहिड़ो आहे, ग़रीबी आहे। ऐं जेके आहिनि क़दीम सिंध कंहिंजो किताबु आहे त इहो भेरूमल जो आहे। सिंधी ॿोली जी तारीख़ कंहिंजो लिखियलु आहे? भेरूमल जो आहे। वॾो सिंध व्याकरण, इहो बि भेरूमल जो आहे। नौबहार, इहो कंहिंजो आहे? इहो बि भेरूमल जो शाइरी जो किताबु आहे। महिरबानी, थैंक्स।